महादेव जे सॻिड़े जी कथा। अॻे ज़माने में हिकु राजा हूंदो हो जंहिंजी हिकिड़ी ॾाढी सुहिणी धीउ हूंदी हुई। उहा हर साल सॻिड़ो छोड़ींदी हुई महादेव जो। इहा ॻाल्हि राजा खे बिल्कुलु न वणंदी हुई। उनजे इलाही मना करण खां पोइ बि धीउ सॻिड़ो ज़रूरु छोड़ंदी हुई। तॾहिं राजा हिकिड़ो ऐलान कयो कि जेको बि मुंहिंजी धीउ खे सॻिड़े जी कथा ॿुधाईंदो उनखे मां फांसीअ ते चाढ़े रखंदुमि। हिकु ॾींहुं जॾहिं सॻिड़े छोड़ण जो ॾींहुं आयो त उन सुंदरी कन्या खे कोई बि ब्राह्मण कथा न पियो ॿुधाए। हूअ इन करे रुसी करे हली वई वन में। वन जे हेठां वेठी त उतां हिकिड़ो ब्राह्मण कोढ़ी लंघे पियो। उन पुछियईंसि, देवी हिते छो वेठी आहीं? त देवीअ ॿुधायोसि कि मूंखे सॻिड़ो छोड़णो आहे ऐं कथा कोई नथो ॿुधाए। तॾहिं हुन कोढ़ीअ ब्राह्मण हुनखे सॼी कथा ॿुधाईंसि। उतां ई लंघे पई हिकिड़ी स्त्री जेका कथा ॿुधी करे कथा ॿुधण वेही रही। जीअं ई कथा ख़तम थी त हुन कोढ़ीअ ब्राह्मण जी सॼी कोढ़ लही वई। इहो ॾिसी उहा स्त्री वाइड़ी थी ऐं उन सुंदरीअ खां पुछियईंसि कि इन कथा सां ॿिया कहिड़ा लाभ थींदा आहिनि कि इन ब्राह्मण जी पूरी कोढ़ ख़तम थी वई। उन राजकुमारीअ ॿुधाईंसि उन स्त्रीअ खे कि जेको बि महादेव जे सॻिड़े छोड़ण जी इहा कथा कंदो आहे या ॿुधंदो आहे उन जे मन में जेका बि इच्छा हूंदी आहे उहो महादेव ज़रूरु पूरी कंदो आहे। महादेव जीअं मुंहिंजी आसियूं पुॾाई अथई उहा सभिनि जी आसियूं पुॾाए। बोलो शंकर भॻवान की जय। सॻिड़े जो प्रसाद जेतिरे मुखनि में पवे ओतिरो ॾाढो सुठो मञियो वेंदो आहे।